लख रुपयो फारसी पदनामो गुलिस्तान बोस्तां पढ़ाइण वारे मौलवी जी जनरल मुशर्रफ साहब पगार रखी। वजह छा हो त मदरसा हुकूमती कंट्रोल में अचन ऐं मदरसा सरकारी तहवील में रहन। छो त मौलवी के का परवाह ही ना है, सब ड्रिजन था, सब झुकिया पिया आहिनि, सब सलामियों था भरन, सब इलाज ऐं मिनथूं था कन। अकेलो मौलवी आ, पगार 8000 है, मिंबर ते बीहे तो, बाह गुंजे तो, अमेरिका का शुरू तो करे इसराइल ताईं, इसराइल का शुरू तो करे तो इस्लामाबाद ताईं, इस्लामाबाद का शुरू तो करे तो घोटकीअ जे वडेरन भौतारन खानन नवाबन सरदारन जी मिट्टी पलीत करे चे तो हाणे सफ़ूं ठाहियो त निमाज़ पढ़ूं। अरसे दराज का अंग्रेज जी ऐं अंग्रेज जे पुटन जी या कोशिश रही है त कंहिं न कंहिं तरीक़े से मदारिस के ख़त्म किया वञे या मदारिस के किरदार के महदूद किया वञे। मुझे याद है तो जनरल मुशर्रफ के दौर में मॉडल मदरसे के नाले ते मदरसा खोलिया विया। उलमाए इकराम के उनमें उस्ताद के तौर ते भर्ती किया वियो ऐं हिक हिक मौलवी जी 1.5 लख रुपयो पगार रखी वही। आम मदरसन में पढ़ाईंदड़ शेखुल हदीस जी भी तीर मारियो त को 20,000 पगार मुश्किल सा है। 1.5 लख रुपयो फारसी पदनामो गुलिस्तान बोस्तां पढ़ाइण वारे मौलवी जी जनरल मुशर्रफ साहब पगार रखी। वजह छा हो त मदरसा हुकूमती कंट्रोल में अचन ऐं मदरसा सरकारी तहवील में रहन। छो त मौलवी के का परवाह ही ना है, सब ड्रिजन था, सब झुकिया पिया आहिनि, सब सलामियों था भरन, सब इलाज ऐं मिनथूं था कन। अकेलो मौलवी आ, पगार 8000 है, मिंबर ते बीहे तो, बाह गुंजे तो, अमेरिका का शुरू तो करे इसराइल ताईं, इसराइल का शुरू तो करे तो इस्लामाबाद ताईं, इस्लामाबाद का शुरू तो करे तो घोटकीअ जे वडेरन भौतारन खानन नवाबन सरदारन जी मिट्टी पलीत करे चे तो हाणे सफ़ूं ठाहियो त निमाज़ पढ़ूं। मुल्लो कंट्रोल में ही नथो अचे, मौलवी वठ में ही नथो अचे। मौलवी के कंट्रोल कयो, मुल्ले के कंट्रोल कयो ऐं मौलवी के जी हाणे उस्ताजुल हदीस हदीस जो सबक पढ़ाईंदे चयो त पंजाब में नओं मनसूबो शुरू कयो आ त हिक हिक मौलवी के 25,000 रुपया वज़ीफ़ो माहवार ॾिनो वेंदो। वजह छा आहे? मौलवी हुकूमत के कंट्रोल में रहे, मौलवी सरकारी तहवील में रहे ऐं नालो छा ॾिनो अथऊं? मदारिस जी इस्लाह था कयूं, मदारिस जी इस्लाह था कयूं। मदरसन में पढ़ंदड़ गरीब तालिबन जो फिक्र था कयूं। तालिबन के जदीद तालीम अचण घुर्जे, मदरसन के अंदर इस्लाह हुजण घुर्जे। अड़े चंडरू पहिरियों पंहिंजनि स्कूलन जी त इस्लाह कयो।